ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं, ख़ुद की आत्मा समझो। मां आत्मा निराकार रूप से बिंदु, निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। सब बोझ बाबा खे ॾेई करे बाबा खे यादि करो। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा मध्य कर्म द्वारा सिवंदा मीठे मीठे ॿार बाबा सिवंदा जीवन में उमंग उत्साह जा पंख लगाए। अॼु जीवन में माण्हू है न उमंग उत्साह न आहे, क्योंकि कॾहिं भी कुछ भी थी तो वञे न, माण्हू हाणे हाणे ख़ुशि थिए तो, कुछ गड़बड़ी थी थी वञे। अगर माण्हू समझी वञे भई असांजे जीवन में असांखे सदा उमंग उत्साह में रहणो। भई जीअं माण्हू व्रत रखंदा आहिनि त सोचदा आहिनि अॼु मूंखे सॼो ॾींहुं खाइणो न आहे, अगरि बुख लॻी त ईअं ई खाइणो। कोई असांखे न रोज सुबुह जो में कोई ख़ुशी जी ॻाल्हि सोचो, रोज सुबुह जो कोई ख़ुशी जी ॻाल्हि सोचो। जीअं सम्झो कोई त्योहार हूंदो आहे त माण्हू ख़ुशी ख़ुशी में उथंदा आहिनि न कि अरे अॼु त इहो त्योहार आहे, हलो ईअं कंदसि ईअं कंदसि ईअं कंदसि। त बाबा चवनि था ॻाल्हियूं त ईंदियूं, ॻाल्हियुनि खे त असां रोके न सघंदा आहियूं न। हाणे जेका असां कर्म कया आहिनि उन्हनि जो भुगतान त भुगतणो ई पवंदो। त ॻाल्हियूं त ईंदियूं, लेकिन असां अगरि रोज सुबुह जो उथी करे कोई ख़ुशी जी ॻाल्हि सोचंदासीं कि अॼु मां सॼो ॾींहुं ईअं कंदमि। जीअं दिवाली हूंदी आहे, होली हूंदी आहे, रक्षाबंधन हूंदो आहे, या माण्हू कोई कोई ॾींहुं फिक्स कंदो आहे भई अॼु ॾींहुं असांखे ईअं करिणो आहे, त उन ॾींहुं यादि रहंदो भई अॼु मूंखे ईअं करिणो आहे, त उहा ई ॻाल्हि संकल्प में रहंदी आहे। कुछ भी करो था, रोज सुबह जो उठी करे समझो तव्हां कोई पाठ कंदा आहियो, या कोई भक्ति जो कोई रीति रस्म कंदा आहियो, या बाबा जे ज्ञान में आहियो त बाबा चईंदो आहे मुंहिंजी मुरली में मां जेको ज्ञान ॿुधायां थो हुन में मेन पॉइंट्स लिखो। जीअं ॿार खे होमवर्क हूंदो आहे न, ईअं पंहिंजे पाण खे कोई न कोई अहिड़ी ॻाल्हि में बंधी छॾो त असांखे रोज करिणो आहे न, त उहो ॻाल्हि यादि रहंदी आहे न। त दुनिया में जो दुख परेशानी जी ॻाल्हि आहे थी नथी थी वञे त असांखे अगरि उहो उमंग उत्साह जी उहो नियम वारी ॻाल्हि यादि रहंदी कि तोखे रोज ईअं करिणो ई आहे, या अॼु जेकी तव्हां सुबुह जो ख़ुशी ख़ुशी वारी ॻाल्हि सोची मां ईअं कंदमि, त सॼो ॾींहुं असांखे उहो सोचे करे ई असां हलंदा आहियूं न, त ॻाल्हि त ईंदी लेकिन हुनजो प्रभाव न पवंदो। दिवाली हूंदी आहे त माण्हू सोचो आहे अॼु दिवाली जे ॾींहुं ईअं करे, उन ॾींहुं कोई बि ॻाल्हि ईंदी आहे न त सोचदा आहिनि अरे अॼु त त्योहार जो ॾींहुं आहे, अॼु छॾो, अॼु त इहे ॻाल्हियूं छॾो। उन ॾींहुं अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियुनि खे साइड में रखी छॾियो। त बाबा ईअं करे सुबुह सुबुह जो असांखे उथी करे कोई भी उमंग उत्साह वारी ॻाल्हि सोचो, जंहिंसां असांजे जीवन में सदा उमंग उत्साह कायम रहे। ॻाल्हि खे न ॾिसी असां हुन ॻाल्हि जो जेको उमंग उत्साह आहे हुन ॻाल्हि खे पूरो करण में लॻी वञो। जीअं सम्झो ॿार असां काथे घुमण वेंदा आहियूं त कंहिंखे थकान थी वेंदी आहे, कुझु चोट लॻी वेंदी आहे, कुझु छा थी वेंदो आहे, त माण्हू सोचदा आहिनि चलो ठीकु आहे कोई ॻाल्हि कोन्हे, हलो 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 कंदा आहिनि। पोइ सूर आदि ॻाल्हि आदि भुलिजी करे अॻियां वधंदा रहंदा आहिनि। सम्झो कोई फंक्शन आहे, कोई प्रोग्राम आहे, शादी आहे, हाणे शादी में 3-4 ॾींहं माण्हू बीमार बि हुजे त बि शादी जी ख़ुशी में हलंदो रहंदो। असांखे कोई भी ख़ुशी जी ॻाल्हि अगरि बुद्धि में हूंदी उमंग उत्साह जी कि अॼु मूंखे सॼो ॾींहुं करिणो आहे, त सॼे ॾींहं में कोई भी अहिड़ी ॻाल्हि ईंदी त असांखे उनजो एतिरो प्रभाव न पवंदो। सभिनि खां सुठी ख़ुशी जी ॻाल्हि, उमंग उत्साह जी ॻाल्हि हिन समय इहा आहे कि हिन समय न स्वयं परमात्मा हिन सृष्टि ते आयल आहे।
हिन समय भगवान हिन सृष्टि ते अवतरित थी है, तो हिन समय अगर असां ये ॻाल्हि बि असां सोचे करे हलूं भई भगवान हिन सृष्टि ते आयो आहे स्वर्ग जी स्थापना करण, त असांजी साफ़ सफ़ाई थी थिए। जेको भी असांजे जीवन में दुख परेशानी थिए थी, कोई भी ॻाल्हि अचे थी, हिसाब किताब चुकतो थियण लाइ त असां सोचूं भई ये त असांजो हिसाब किताब चुकतो थो थिए, त बाबा चवंदा आहिनि ईअं अगरि असां सोचंदासीं कि भई बाबा आहिनि स्वर्ग जहिड़ी सृष्टि जी साफ़ सफ़ाई थींदी, उन खां पहिरियों त असांजी आत्मा जी साफ़ सफ़ाई थियणी खपे न, त जंहिंसां जेको हिसाब किताब आहे उहो चुकतो करणो ई आहे। अॼु असां चऊं था माण्हू असां सां ॾाढो बुरो था करनि, ओतिरो ई बुरो तव्हां बि ॿियनि सां करे आया आहियो, तॾहिं त अॼु माण्हू तव्हां सां बुरो करनि था। न पर परमात्मा चईंदो कोई भी आत्मा कंहिंखे बेवजह हथ बि न लॻाए सघंदी आहे, ॾिसी बि न सघंदी आहे। जेके असां हिन सृष्टि ते आत्मायूं पाठ वॼायूं था न, असां त चऊं फलानो ॾाढो मूंसां बुरो करे थो, फलानी फलानो जो बि आहे, लेकिन परमात्मा सृष्टि जो रचयिता चए थो कि ये ॻाल्हि समझी वठो। अॼु अगरि तव्हांखे कोई भी संबंधी कोई भी इंसान परेशान करे थो बेवजह, तव्हां सोचो था बेवजह ई थो करे, त असांजो हुन आत्मा सां लेणो ॾियणो, जाने अनजाने असां हुनसां कुझु बुरो करे आया हूंदासीं, असांखे छा करणो, अगरि कोई भी माण्हू असां सां बुरो करे न त हुन सां क्षमा मांगो। परमात्मा खे भले हुनजे साम्हूं नथा मांगे सघो, लेकिन असांखे परमात्मा जी यादि में रही करे रोज हुन आत्मा सां क्षमा मांगणी। हे भगवान, मां हिन सां जो बुरो करे आहियां मूंखे क्षमा कर, हे आत्मा मूंखे क्षमा कर, बाबा भगवान मूंखे क्षमा करो, बाबा मूंखे क्षमा करो। हिन सां असांजो उहो जेको भी माण्हू असांखे परेशान कंदो आहे न, सम्झो घर में तव्हांजी नुंहुं तव्हांखे ॾाढी परेशान थी करे, तव्हां त चईंदा मूंखे ॾाढी परेशान थी करे, मां त दुखी थी वई आहियां, मुंहिंजी ससु मूंखे परेशान थी करे, मुंहिंजो पुटु, मुंहिंजो पति, मुंहिंजी ज़ाल, मुंहिंजी धीअ, मुंहिंजो फलानो फलानो मूंखे ॾाढो परेशान थो करे। इनजे बदले ईअं चओ, अगरि उहो परेशान थो करे त सम्झी वठो कि तव्हांजो हुन सां लेणो ॾियणो आहे ई से, हुन सां क्षमा मांगो, हे भगवान मूंखे क्षमा कर, मां हिन जेकी आत्मा मुंहिंजी नुंहुं ठही आई आहे, मां हिन सां जो बुरो कयो आहे मूंखे माफ़ कर, हे आत्मा मूंखे माफ़ कर, या मूंखां जो ग़लती थी मूंखे क्षमा कर। हीअं असां सभिनि सां रोज रोज वैसे भी रोज रात जो न परमात्मा खे यादि करे सुम्हण खां पहिरियों या सुबुह जो जॾहिं असां उथंदा आहियूं त भगवान खे जॾहिं यादि कंदा आहियूं त असांखे सोचणो खपे कि हे भगवान मूंखे क्षमा कर, मां अॼु सॼो ॾींहुं जंहिंसां भी कोई भूल कई, मां अॼु सॼो ॾींहुं जंहिंसां भी जो भूल कई हुनजे लाइ मूंखे क्षमा कर। परमात्मा खे यादि करो ऐं जो भी अॼु असांजो सॼो ॾींहुं भूल थी, जाने अनजाने, मन वचन कर्म, उनजे लाइ परमात्मा सां क्षमा मांगो। रोज रात जो सुम्हण खां पहिरियों ये कमु करणो खपे, न त रोज ॾींहं में कॾहिं भी तव्हां जॾहिं भी भगवान खे यादि कंदा आहियो, मां मूंसां जाने अनजाने खे, जीव जंतु जानवर खे, प्रकृति खे, मनुष्य आत्माउनि खे, जंहिंजे लाइ भी मां भूल कई न त उहो क्षमा मांगो। इनजे ऐं तव्हां चेक कंदव न, भई ख़ुदि खे जांचदव, भई मां अॼु कंहिंखे दुख ॾिनो, मूं द्वारा कंहिंखे दुख मिलियो, प्रकृति खे, जीव जंतु जानवरनि खे, मनुष्य आत्माउनि खे, पहिरियों त चेक करो। अगरि तव्हांखे लॻे थो न कयो आहे त बि परमात्मा सां असांखे चलो मूंसां जाने अनजाने की भूल भी थी हुजे त मूंखे क्षमा कर। ये तव्हां करे ॾिसो, तव्हांखे एॾो सुठो लॻंदो, आत्मा खे एॾो हल्को लॻंदो आहे। छोकी असां सोचदा आहियूं भई मां त कुझु ग़लती कई ई न, असां सोचदा आहियूं भई मां त ससु आहियां, मां त पंहिंजी जिम्मेवारी निभाई, लेकिन तव्हां कीअं निभायो था, तव्हां कीअं ॻाल्हायो था, त कीअं संबंध में अचो था, कीअं व्यवहार करो था, उहो सही थोड़ी आहे। भई त ससु आयो, मां आयो, जो भी आयो, लेकिन
हमेशा हिक ॿिए सां प्रेम व्यवहार करणो खपे। तव्हां ससु जे रोल में ईंदा आहियो त दबाव वश तव्हां पंहिंजी नुंहुं या कंहिंखे बि तव्हां उल्टो सुल्टो चईंदो त उहो कुझु सम्झाइण उहो सिखाइण ठीकु तरीक़ो न आहे। उन सां उहा आत्मा परेशान थींदी। भले तव्हां चओ मां हुनजी मां ई आहियां, लेकिन मां न, तव्हां पहिरियों आत्मा आहियो। अॼु मां जी आत्मा अगरि ॿार खे डांटे थी, मारे थी, अपशब्द थी करे सिखाइण जी कोशिश थी करे, त हुन समय तव्हां सोचो त इहो मुंहिंजो ॿार आहे, लेकिन हुनजी आत्मा त दुख जे थी। तव्हांजी मां आहियो, लेकिन तव्हांजो छा मतिलब कि तव्हां हुन आत्मा खे तव्हां गारी ॾेई करे सिखायो, हुन आत्मा खे तव्हां मारो ऐं पोइ सिखायो। तव्हां त सोचो मां हिनजो जीवन ठाहियां थी, लेकिन पाप भी तो खणो था। पाप ही तो आहे न। माण्हू चए थो अॼु कंहिंखे जीव जंतु जानवर खे न मारो, छा था करनि वीचारा, वेठा हुजनि घर में। लेकिन चीटी खे सोचो था न मारो तो तव्हांजी रोटी में, तव्हांजे सामाननि में कुझु किथे न किथे त तव्हांखे नुक़सान कंदी। सभु माण्हू चवंदा आहिनि न चीटी खे न मारो, मकोड़नि खे न मारो, उहे असांखे नुक़सान करे सघंदा आहिनि, कॾहिं बि असांखे हानि पहुचाए सघंदा आहिनि, त बि असां हुनखे नथा मारूं। त जे इंसान जब तव्हांखे लॻे थो हिनजी संस्कार सुठो न आहे, ईअं न आहे, त तव्हां हुनखे प्यार सां बि त सम्झाए सघंदा आहियो न। हुनजी आदत ठीकु न आहे, पढ़े नथो त हिनजे जीवन में छा थींदो, हिनखे पढ़णु ज़रूरी आहे। लेकिन अगरि हुनखे पढ़ाई में तव्हां हिकु बार कोशिशि करो, हुनखे प्यार सां सम्झायो, महिनत करो। अगर ॿार पढ़ण में इंट्रेस्ट दिखाए तो, न त खेल खेॾण में दिखाए तो, न त ड्रॉइंग क्राफ्ट जंहिंमें बि हुनजो इंट्रेस्ट आहे त हुन रीति हुनखे अॻियां वधाए न। त सोचो न मां हिनखे डांटदमि, मारदमि, ड्रिजाए करे पढ़ाईंदमि, ईअं कंदमि, जीअं कमु कराईंदमि। चाहे तव्हांजी नुंहुं आहे, चाहे तव्हांजा ॿार आहिनि, चाहे कोई बि आहे घर में, सची आहे। अॼु नुंहुं बि तव्हां नुंहुं ते रोब रखी हलंदव, कल्ह तव्हां ॿुढा थींदव न त तव्हांजी नुंहुं बि तव्हां ते रोब रखी हलंदी। छो कि बुढ़ापे में हिकु त तुंहिंजो शरीर हलंदो न, ॿियो खाइण पीअण हाणे सभु हुननि जे कंट्रोल में, उहे ई पचाए करे खाराईंदी। त थोरो बहुत असांखे चईंदियूं बि, रोब बि कंदियूं, थोरो चिलाईंदियूं बि, त ॿुधणो पवंदो। हाणे त सभु हुननि ते ई आहे कंट्रोल। बाबा चवनि था कि ॾिसो जीवन में अगरि तव्हां प्यार सां हलो, अगरि तव्हां नुंहुं खे बि प्यार सां जेतिरो थी सघे सिखे थी, नथी सिखे हुनजी मर्ज़ी, तव्हां पंहिंजे प्यार सां जेतिरो कमु कढो, सुठी रीति ध्यानु रखी करे परमात्मा खे सभु बोझ ॾेई करे हुन सां कमु वठो, चाहे ॿार आहिनि चाहे ॿार आहे, चाहे नुंहुं आहे। जॾहिं तव्हां कीड़नि मकोड़नि जेका तव्हांखे नुक़सान पहुचे सघंदा आहिनि हुननि खे नथा मारो, त तव्हां ॿारनि खे छो था मारो? तव्हां हिक ॿिए जी ग्लानी निंदा हिक ॿिए जे लाइ ईअं छो था कयो? ॾिसो केॾी वॾी गहरी ॻाल्हि आहे। अॼु कई माण्हू हूंदा आहिनि जैनी माण्हू कीड़नि मकड़नि खे मारो न, इन करे सन्यास करे वठंदा आहिनि। ऐं इंसान जी हिकु ग़लती माण्हू खे सहन नथी थिए, फटाफट हुननि खे मारण लॻी था वञनि। इहा समझदारी आहे कि बेसमझी आहे? इन समय मनुष्य जी बुद्धि एकदम पत्थर बुद्धि थी वई आहे, कुछ समझे ही नथी। कीड़नि मकोड़नि जानवरनि खे मारण पाप आहे, लेकिन माण्हू मनुष्य आत्मा खे मारे थो। मनुष्य आत्मा जो शरीर, आत्मा त न वधी आहे सॉरी, लेकिन माण्हू मनुष्य आत्मा जे शरीर खे मारे थो, लेकिन दुख त आत्मा खे ॾे थो न। अॼु मनुष्य आत्मा खे दुख ॾियण में माण्हू सोचे नथो, ऐं कीड़नि मकोड़नि जानवरनि जे लाइ एॾो सोचे थो। छोकी मनुष्य जी वृत्ति अहिड़ी थी वई आहे न, खुद ही कीड़े मकोड़नि जानवरनि वांगुरु थी वियो आहे, त हुननि जे मथां रहम अचे थो, लेकिन इंसाननि जे मथां रहम नथो अचे। अॼु माण्हू जानवर खे कोशिश कंदा न, हिनखे सभु प्यार सां हैंडल करो, प्यार सां कुझु न कंदो कंदा आहिनि न भई। अगरि असांखे जानवर खे रूड रीति संभालण जी कोशिश कंदो त हू पंहिंजो रूप ॾेखारींदो,
तो तेने ना जानवर के प्यार सा पाले। अच्छा मानो जानवर के प्यार सा पाले तो, लेकिन इंसान के प्यार सा न तो पाले न थोड़ी भी गलती कंदो, खासकर वीचारा नंढा ॿार त ॾाढा हिन करे त नंढा ॿार जल्दी सां अॼुकल्ह जवाब ॾियण सिखी वेंदा आहिनि। जंहिंजे घर में माउ पीउ सॼो ॾींहुं चिल्लाईंदो रहे, ॾाॾी सॼो ॾींहुं चिल्लाईंदी रहे, किट किट कंदी रहे, ईअं न कर ईअं न कर ईअं न कर, उहो ॿार त वीचारो कीअं जींदो हुन घर में। त ॿार बि सिखी वेंदो, ॿार बि समझदार आहिनि, सोच रहे आहिनि मां केसि ताईं ॿुधमि, ही त मूंखे कुझु करण ई न ॾींदा, ही त ख़ुदि जी ख़ुदि हलाए ॾींदा। त ॿार बि झटि जवाब ॾियण सिखी वेंदो। पोइ मां बि चईंदा ॾिस जवाब ॾियण सिखी वियो, करो केरु था रोज किट 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 केरु थो करे, त उनखे दूसरे ॿार सां प्यार सां ॻाल्हाईंदो त ॿार बि प्यार सां रिस्पॉन्ड करण जी हुनजी बि आदत थी वेंदी। ऐं जेकर तव्हांखे लॻे थो मुंहिंजो ॿार मुंहिंजी नुंहुं मुंहिंजे फलाना फलाना ख़राब थींदा था वञनि, पहिरियों सुठा हुया, त सभिनि खां पहिरियों खुदि खे ॾिसो। मैक्सिमम माण्हू ईअं चईंदा आहिनि मुंहिंजो ॿार पहिरियों सुठो हुयो हाणे हीअं थी वियो आहे, मुंहिंजी नुंहुं पहिरियों सुठी हुई मुंहिंजा ॿार पहिरियों सुठा आया हाणे हीअं थी वई आहे, या नुंहुं चईंदी मुंहिंजी ससु पहिरियों सुठी हुई लेकिन हाणे हीअं थी वई आहे। देखा देखी कॾहिं जो ॿार मां जे गर्भ में हुनजी आत्मा 9 महीना रहींदा आहिनि त मां जो संस्कार बि हुन में ईंदा आहिनि। अॼु ॿार कुझु बि ग़लती करे थो न, अगरि बिगड़ंदो थो वञे त सभिनि खां पहिरियों खुदि खे ॾिसो तव्हां छा था कयो। अॼु माउ पीउ जी एॾी टेंशन रहंदी आहे न, त उहो ॿारनि खे ठीक रीति संभाले नथा सघनि। ॿियो ॿारनि खे विझनि था वॾनि स्कूल में, भई असांजो ॿार वॾे स्कूल में पढ़े, ये ॾाढी वॾी ग़लती अॼुकल्ह जे माउ पीउ करनि था, जो हुननि जो शौक़ु त हूंदो आहे न असां न पढ़ियासीं असांजा ॿार पढ़नि, वॾे वॾे स्कूल में विझी छॾंदा आहिनि, लेकिन पंहिंजे घर जो वातावरण त ॾिसो था, सिर्फ़ पैसे सां थोरी कमु थींदो आहे। अॼु तव्हां ॿारनि खे वॾे स्कूल में विझो था, लेकिन घर में उहो ई तव्हांजे घर में लड़ाई झगड़ो तू तू मैं किटकिट विटकिट इहे ई ॻाल्हियूं हलंदी रहनि। ताकि ॿार जी पढ़ाई ते अगरि तव्हां ध्यानु न तव्हां सोचो न ट्यूशन मोकिले था छॾो, लेकिन ट्यूशन बि केतिरी देर, घर में जो रहंदो जो खाईंदो पींदो जो माउ पीउ खे ॾिसंदो त ॻाल्हाइण त तव्हां सां ई सिखे थो न, व्यवहार करण त तव्हां सां ई सिखे थो, हा चलो दोस्तनि सां बि सिखे थो, लेकिन माउ पीउ जा संस्कार त ज्यादा, भई 5 साल ताईं त माउ पीउ पंहिंजे घर में ॿार माउ पीउ जे आसपास ई रहंदा आहिनि, त ज्यादा संस्कार त तव्हांजा आहिनि। अगरि तव्हां सॼो ॾींहुं टेंशन कंदा रहंदा उल्टो सुठो सोचंदा रहंदा हिक ॿिए जे लाइ, त तव्हां ई त हुनखे रोटी ठाहे ॾियो था, तव्हां ई सां गॾु ई त उथे थो वेह थो खाए थो पी थो, तव्हां ई सभु कुझु कराए था, तव्हांजा जेका वाइब्रेशन हूंदा आहिनि न बुरी सोच दुख जा परेशानी जा, वो हुन ॿार जी आत्मा खे टच थींदा, त हुनजा बि ओड़ा ई संस्कार थी वेंदा आहिनि। ॾाढी गहरी ॻाल्हि आहे। अॼु कंहिंखे बि असां ब्लेम था करूं कि फलानो अहिड़ो आहे ईअं थी करे ईअं थी करे, पहिरियों सुठी हुई हाणे ईअं थी वई आहे, त ज़रूर कंहिंजे प्रभाव में आई, ज़रूर माउ पीउ जी संस्कार हुनजे मथां प्रभाव करनि था, ज़रूर घर में रहण वारे माण्हुनि जो संस्कार, सम्झो नुंहं जी आत्मा जो संस्कार ख़राब आहे ऐं उहे ई नुंहं तव्हांजे घर में सभिनि खे रोटी पाणी सभु ॾिए थी, त हुन नुंहं जी संस्कार हुन नुंहं जी सोच घर में माण्हुनि खे परेशान कंदी, धीरे धीरे माण्हू जो व्यवहार चेंज थींदो। तॾहिं त बाबा चए थो न, ॾिसो माण्हू अॼुकल्ह पंहिंजे संबंधियुनि जे मथां ॾाढो विश्वास रखणु लॻे, लेकिन भॻवान जे लाइ नथो रखे, भॻवान जे प्रति। अॼु नियम केॾा सुठा हुया न पहिरियों, भई रोटी खाइण खां पहिरियों भॻवान खे यादि करो, छो जंहिं बि रोटी ठाती आहे जंहिं बि धन सां रोटी ठही आहे, वो धन अलाए किथां आयो आहे कीअं आयो आहे, रोटी ठाहिण वारी जेकी बि आहे
तव्हां त सोचो मुंहिंजी नूंहं ई आहे, लेकिन हुनजी सोच हुन समय छा थी हले, टीवी ॾिसी करे, मोबाइल ॾिसी करे रोटी ठाहिनि था, अलाए छा छा सोचे करे रोटी ठाहिनि था, उते ई रोटी ठाहिनि था, उते ई माई कमु थी करे, हुन माई जी दृष्टि तव्हांजी रोटी ते पइजी वञे। तव्हां चलो ठीकु आहे आज, लेकिन हिकु कमु करो न, जॾहिं तव्हां रोटी खाओ हुन खां पहिरियों परमात्मा खे यादि करो, भॻवान खे यादि करे रोटी खाओ। बाबा हीअं नथो चए की तव्हां चलो ठीकु आहे नूंहरुनि सां न ठारायो, ख़ुदि खायो, ख़ुदि खायो, मायुनि खे न, लेकिन असांखे जो नियम आहे परमात्मा खे यादि करे पहिरियों हुनखे, हा भई भोग लॻल आहे, अॼु भोग कीअं लॻाईंदा आहिनि मां, भोग छो लॻाइबो आहे? भोग लॻाइबो आहे कि परमात्मा हुन रोटी खे हुनजी शक्ति भरे वठे, हुनखे शुद्ध करे छॾे। चलो तव्हां भोग त माण्हू फटाफट लॻाए थो, हुनखे कमु यादि थो अचे, कंहिंखे बुख थी लॻे, लेकिन तव्हां वटि जो रोटी अचे थी प्लेट में, हुनखे अंदरि खाइण खां पहिरियों परमात्मा खे यादि करो। थी सघे त हर गिफ्टी जॾहिं असांजे शरीर में वञे थी त परमात्मा खे यादि करो शांति सां। वैसे त तव्हां भॻवान खे यादि नथा करो, सुबुह शाम भी अगर तव्हां चओ कि असां यादि था करूं, लेकिन सुबुह शाम भी माण्हुनि जी शिकायत रहंदी कि असांजो मन नथो लॻे, मन में ॿी ॻाल्हियूं अचनि थियूं, अलाए छा छा ॻाल्हियूं अचनि थियूं। त रोटी खाईंदे समय अभ्यास करो, टीवी ॾिसी रोटी न खायो, छो जे अन्न जो असर मन ते पवंदो आहे, सिर्फ़ तन ते न मन ते बि पवंदो। इहे जेका नियम हुया भई राति जो सुम्हण खां पहिरियों भॻवान खे यादि करे सुम्हो, ऐं सुबुह जो उथंदे ई परमात्मा खे यादि करो। सुबुह जो उथंदे ई माण्हू सोचदा ईअं कयां, जल्दी कर। सुबुह जो उथंदे ई माण्हू मोबाइल ॾिसंदा, घणनि जा मैसेज आया, छा थियो, कंहिंजो फोन त न आयो, भले ॾिसो था, लेकिन 2 मिंट, चलो 1 मिंट अखि खुलंदे ई पहिरियों परमात्मा खे यादि करो। भले कंहिंजी बि आवाज़ ईंदी हुजे घर में, भले केतिरा बि फोन वॼंदा हुजनि, 1 मिंट 1 सेकेंड त करो कम से कम। परमात्मा खे चओ गुड मॉर्निंग बाबा। तो अगर जरूरी आहे फोन ॾिसण त ॾिसो, न त 1 मिंट आराम सां वेही करे मन जी सभु ॻाल्हियूं हुनखे ॿुधाए करे हुनखे चओ कि तव्हां ई हलो, अॼु मूंखां जो कराइणो अथव उहो करायो, तव्हां करे ॾिसो। रोज रात जो भगवान की सब ॻाल्हियूं ॿुधाए करे कल सुबुह जो तव्हां अकेला न उथिजो, बाबा हलो तव्हांखे अॼु सॼो ॾींहुं जो कराइणो अथव मूंखां करायो। त सदा हुनखे पंहिंजो साथी सम्झी करे रहो। पर मां बाबा अचांजो मुंहुं ठीकु न हुजे, भारीपन लॻे, कोई वीचार मन में अचे थो, बाबा इहे वीचार अचे थो कि हिकदमि नंढो ॿार ठही वञे, भले तव्हां घर जा वॾा आहियो, लेकिन तव्हां परमात्मा जा नंढा ॿार ठही वञो। बाबा हलो हाणे छा करूं, कीअं करूं, ताकि लॻो जीअं तव्हांजे कन में कोई चए थो हलो हाणे रोटी ठाहियो, स्नान करो, हेॾे हलो, हीअं हलो, ताकि ईअं लॻंदो। तव्हां जॾहिं परमात्मा खे पंहिंजी साथी ठाहे करे मन ई मन में चईंदा न हाणे छा करां, हाणे स्नान कयो, हाणे छा कयां, हाणे छा करूं, जीअं त हुनखे पंहिंजो साथी ठाहे छो, त तव्हांखे लॻंदो कि हा बरोबर मूंखे परमात्मा हथ पकड़े सॼो ॾींहुं हलाए थो, हाणे हीअं कर। ॾिसो सिर्फ़ ॿुढा न, जवानी में बि ॿारनि खे बि सिखायो, छो कि अॼु माण्हू ॻाल्हियूं अहिड़ी थी वञे न जीवन में त माण्हू मुंझी थो पए छा करूं। जॾहिं बि तव्हांजे मन में अचे न छा कयां, कीअं कयां, बाबा अचो तव्हांखे जो कराइणो आहे करायो, हाणे छा करूं, कीअं करूं, हीअं करूं, त तव्हांखे परमात्मा शक्ति बि ॾींदो ऐं हुन सही राह ते तव्हांखे वठी बि हलंदो। अच्छा मीठे मीठे सुकील जे ॿारनि जी माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। तव्हांजी बि रूहानी माता पिता बाप दादा जी याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान
सदा उमंग उत्साह जे पंखनि द्वारा उड़ती कला में उड़ण वारा श्रेष्ठ आत्मा पवित्रता की सदा परमात्मा जो ज्ञान ॿुधंदा रहो, उनकी याद कंदा रहो। हर समय हर कर्म हर ॾींहुं नयो उमंग उत्साह हुजे। बाबा तो चवंदा आहिनि हर सेकेंड असांजो उमंग उत्साह वधंदो ई रहे जीवन में। ये उड़ती कला जो आधार आहे। भई ॾेखारींदा आहिनि हिकु परी ॿ पंखनि वारी परी उड़ी रही। असांखे परमात्मा जी एतिरी शक्ति हुजे, एतिरी हर ॻाल्हि जी एतिरो ज्ञान हुजे, सम्झ हुजे कि असां हर परिस्थिति खां सेकेंड में उड़ी वञूं। भई ये ॻाल्हि थी, चलो ठीकु आहे, हिन में ईअं करूं था, अॻियां वधो। अॼु माण्हू केरु शरीर छॾे थो त 12 ॾींहं वेही थो, पोइ अलाए घणा ॾींहं सालनि ताईं निकिरी नथो सघे हुनजे दिमाग़ मां उहो ॻाल्हि। लेकिन परमात्मा जो चए थो हिकु सेकेंड ईअं शरीर छॾियो, हल चलो ठीकु आहे, छॾे न, हाणे ठीकु आहे, चलो हुनजो क्रियाक्रम करो, अॻियां वधो। केर बि हुजे सोचे अॼु दुनिया में समय ई अहिड़ो थो हले। तव्हां बि चलो केरु शरीर छॾे हली वियो त हाणे रोटी न खाईंदसि, त कुझु कर्म न कंदसि, वेठा ई हूंदा। उहो त शरीर छॾे हली वियो पंहिंजो, उहा आत्मा त शरीर छॾे हली वई। तव्हांखे त शरीर आहे न, त सिर्फ़ छा जीवन में दुखी परेशान थी करे हलंदो, रोटी न खाईंदो, कुझु कमु न कंदो, पंहिंजे शरीर खे बि रोटी न खाराए वेही करे सोची करे बीमार करे छॾंदो, पोइ तव्हां बि शरीर छॾे छॾंदो। पोइ त दुनिया कीअं हलंदी? ॿुधायो? अॼु त माण्हू कंहिंजो केरु शरीर छॾे थो, कंहिंजो केरु शरीर छॾे थो। ऐं माण्हू अगरि हुनजी सोच में भई 12 ॾींहं, वरी एतिरा ॾींहं, वरी साल, वरी 2 साल बसि घर में ई वेठा हुजनि, दुखी मनाईंदा रहनि, पोइ त सभु बसि हिक ॿिए खां पोइ शरीर ई छॾे छॾनि, पोइ त दुनिया ई ख़तम थी वञे। पर बाबा चवनि था कि हर सेकेंड अॼु असां हिक सां न, अॼु हर हिक सां ई कंहिं न कंहिं कारण सां हुननि जो संबंधी शरीर छॾे था छॾनि। अॼु ॿुढा छा, जवान छा, नंढा ॿार ॾिसो, अॼु बीमारियूं थींदियूं आहिनि, किथे भूकंप थो अचे, किथे लड़ाई थी थिए, किथे माण्हू दुश्मनी में पंहिंजे ॿारनि खे ख़तम थो करे छॾे। परमात्मा चए थो अगरि तव्हां हिन ॻाल्हियुनि खे ज्यादा सोचंदो न, सम्झो तव्हांजे घर में कोई परिस्थिति आहे, कोई दुख आहे, अगरि तव्हां उहो ज्यादा सोचंदो न हुन ॻाल्हि खे, त तव्हां जी न सघंदो। ये घोर पाप जी दुनिया आहे, हिन पाप दुख जी दुनिया में बचण जे लाइ सदा कुझु न कुझु कंदा रहो। पंहिंजे मन बुद्धि खे बिज़ी रखो, कर्म कंदा हलो, तॾहिं तव्हां बची सघंदा आहियो। स्लोगन आहे त बाबा चवनि था सदा उमंग उत्साह में उड़दा हलो, चाहे कम था करो, चाहे सफ़ाई था करो, चाहे बर्तन था मांजो, चाहे कोई भी साधारण कर्म था करो। ये न सोचो मां घर की नौकरानी आहियां त सॼो ॾींहुं बसि रोटी ठाहियां, साफ़ सफ़ाई करण, झाड़ू कढो, हुनमें बि ख़ुशी सां कढो। रोटी ठाहियो, उहो बि ख़ुशी उमंग उत्साह सां, थकी करे निराश थी करे न करो। त हुनसां छा थींदो, तव्हांजे जीवन में बि ऐं ॿियनि जे जीवन में बि सदा ख़ुशी कायम रहंदी, कॾहिं कंफ्यूज न थींदो, नंढी ॻाल्हियुनि में थकी करे रुकंदो न। स्लोगन आहे जो निर्माण सिर्फ अथ सां सदा जागती जोत हूंदा आहिनि न, निर्माण मतलब ये न कि असां पंहिंजे मर्यादनि खे छॾी करे बसि दुखी करे हलो। निर्माण मतलब सभिनि सां मिली जुली करे हलो। कहिड़े समय, कहिड़े वातावरण, कहिड़े स्वभाव संस्कार धारण करे माण्हू सां कमु कढाइणो आहे, ताकि शांति भी रहे, कम भी थी वञे। अथकपन, थको न, सभु करण जे अलावा बाबा करे थो, सदा जाती जोत परमात्मा सां गॾु सदा साथ रहंदसि न, त ईअं लॻंदो तव्हां सुम्ही पिया हूंदो त बि तव्हांखे लॻंदो मां जाॻां थी। त जेका माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि उहो ई विश्व कल्याण करे सघंदा आहिनि। पूरी विश्व जो कल्याण करण वारो भगवान केॾो निर्माण आहे, ॾिसो केॾो अथक आहे, केॾो
सदा जागती जोत रहण वारो आहे। त असां बि अगरि परमात्मा सां गॾु विश्व जी सेवा करणु चाहींदा आहियूं, विश्व जो कल्याण करणु चाहींदा आहियूं, त सदा निर्माण जागती जोत अथक थो। थको न, माण्हू अॼुकल्ह जल्दी थकी थो पए, छो जो सोचे ज्यादा थो न, कम एॾो न आहे, लेकिन सोचे तो अरे मां ईअं करा, मां त एॾी वॾी, मां त फलाने जी ज़ाल, मां त फलाने जी नुंहं, मां त फलाने जी, मां ईअं कम करा, मां ईअं करा। ये मांपन नंढो वॾो माण्हुनि खे खाई थो छॾे। कम त करणो न, आत्मा खे शरीर मिलियो आहे त कर्म त करणो ई आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।